जीअं त सदाम हुसैन महर ॻोठ ॻाढ़ी मोरी यूसी ॻाढ़ी मोरी ज़िला खैरपुर तालुका किंगरीअ जो रवासू मां अखियुनि खां माज़ूर आहियां ऐं जंगनि ते फालेज जो अटैक थी चुको आहे। जीअं त रमज़ान जो ॿियो रोज़ो थी चुको आहे, छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे रमज़ान में ज़कात ख़ैर फितरो मिस्कीन ऐं माज़ूरनि जो हक़ आहे। जीअं त मां डीसी खैरपुर कमिश्नर सखर वज़ीर आज़म साहब ऐं वज़ीर आला चीफ आसिफ अहमद मुनीर खे ऐं ॿियनि वसन वारनि खे अपील करियां थो त मुंहिंजा हक़ न खाओ, मूंखे हक़ ॾियो। मुंहिंजूं ॿ भेनर बि माज़ूर आहिनि। मां हिन वक़्तु फालेज जो मरीज़ थी चुको आहियां। मां कंहिंजे दर ते त नथो वञा, मां गवर्नमेंट खां थो घुरां ऐं असांजी हक़ बि आहे, असांखे हक़ ॾिनो वञे। जीअं त डीसी कमिश्नर असांजो हक़ खाधी था वञनि, मां वज़ीर आज़म साहब ऐं वज़ीर आला सदर ऐं आसिफ मुनीर जनरल खे अपील आहे ऐं जेके ॿिया मोहम्मद बे खान अली गौर खान जेके बि सर्दीअ वारा आहिनि वॾेरा सियासतदान तनक़ीद जो निशानो बणाइनि था, मां तनक़ीद जे लाइक़ु न आहियां। मुंहिंजो हाल ॾिसो था, मूंखे वराए महिरबानी ज़कात में ऐं फितरे में जेको बि आहे मूंसां जानी माली मदद कई वञे, छो त मां जो हक़ आहे मां कंहिंखो नथो घुरां त मूंखे तव्हां 5 रुपया ॾियो 10 रुपया ॾियो। गवर्नमेंट खां ऐं आला अस्पतालनि खां घुरां थो ऐं वॾेरनि खां साथियुनि खां समाजनि खां जेके आहिनि। जीअं त मूंखे